पीपल्स पार्टी मुल्क में जल्द आम चूंडू कराइण लाइ तारीख़ ॾियण जो मुतालबो करे छॾियो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लाहौर में पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जे इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त लेवल प्लेइंग फील्ड जी शिकायत कंहिं ॿिए सां न पर हिकु सियासी पार्टी सां आहे। हिकु पार्टी बाबति चयो वेंदो आहे त मुश्किल में हुजण वक़्तु पेर ऐं निकिरण बाद ॻिची पकड़ींदी आहे। ॻाल्हियुनि लाइ पीपल्स पार्टी जा दरवाज़ा समूरनि गैर अस्करी विंग्स लाइ खुलियल आहिनि। चूंड शेड्यूल जारी थियण बाद चूंड हिकमत अमली जो ऐलान कयो वेंदो। जनरल पाशा ऐं चौधरी इफ्तिखार हुसैन साज़िश करे 2013 में पीपल्स पार्टी खे पंजाब मां कढियो, जंहिं जो नुक़सान हिकु पार्टी खे ई थियो। प्ली बार्गिंग जी तरमीम कलदम सियासतदाननि ऐं अवामी उहिदनि ते वेठल समूरनि अमलदारनि जा नेब केसिस बहाल। 50 करोड़ खां घटि वारी करप्शन नेब खां ॿाहिरि करण वारी शिकब रद्द। सुप्रीम कोर्ट नेब तरमीमनि ख़िलाफ़ पीटीआई सरबराह जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे नेब कानून में कयल 10 तरमीमुनि मां 9 खे कलअदम करार ॾेई छॾियो। नेब जा ख़तम कयल ऐं वापसि कयल केसिस ॿीहर एहतसाब अदालतुनि ॾांहुं मोकिलण जो हुकुम। अदालत नेब तरमीमनि ख़िलाफ़ पीटीआई चेयरमैन जी दरख़्वास्तुनि खे ॿुधण जोॻो करार ॾींदे फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। 2-1 जी अक्सरियत सां ॿुधायल फ़ैसिले में जस्टिस मंसूर अली शाह जो इख़्तिलाफ़ी नोट बि शामिल। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले तहत नेब तरमीमुनि खे कलअदम करार ॾियण वारे कानून जूं शिकूं बहाल थियण बाद आसिफ अली ज़रदारी, नवाज़ शरीफ, शहबाज शरीफ समेत अहम अॻवाननि जा केस ॿीहर एहतसाब अदालतुनि में हलंदा। नवाज़ शरीफ, आसिफ ज़रदारी, यूसुफ रज़ा गिलानी जो तोशाखाना, शाहिद खाकान अब्बासी ख़िलाफ़ LNG रेफरेंस, अॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह ख़िलाफ़ नेब रेफरेंस, सलीम मांडवी वाला ख़िलाफ़ किडनी हिल रेफरेंस, इसाक डार ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासा ऐं स्पीकर राजा परवेज़ अशरफ ख़िलाफ़ रेंटल पावर केसिस ॿीहर नेब अदालतुनि में हलंदा। सुप्रीम कोर्ट जी तकरारी बेंच नेब तरमीमुनि बाबति तकरारी फ़ैसिलो ॾिनो। रिटायर्ड थींदड़ चीफ जस्टिस सभ खां वधीक पंहिंजे इदारे खे नुक़सान पहुचायो। अॻूणे घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त इत्तेहादी हुकूमत मुल्क खे ॾेवाले खां बचायो, पाण खे सादिक ऐं अमीन सम्झंदड़ मुल्क खे तबाह कयो। PTM हुकूमत मुल्क खे ॾफेड़ी टोले खां निजात न ॾियारे हा त मुल्क तबाह थी वञे हा। नवाज़ शरीफ मुल्क खे इस्तेहकाम ॾियारण लाइ वापसि अची रहियो आहे। निगरान हुकूमत पारां अफ़गाननि खे पंहिंजे मुल्क वापसि मोकिलण जो फ़ैसिलो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ चयो आहे त अफ़गान मुहाजिरनि खे वापसि मोकिलण लाइ 3 कैटेगरियूं जोड़ियूं आहिनि। बिना वीज़ा पाकिस्तान पहुतल अफ़गाननि खे वापसि मोकिलियो वेंदो। चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान मां नथो करे सघां। जेकॾहिं चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान कंदुसि त गैर कानूनी हूंदो। निगरान हुकूमत जेतिरो बि वक़्तु रहंदी भरपूर कमु कंदी। गैर कानूनी शयुनि जो कारोबार कंदड़नि खे नुक़सान खे मुंहुं ॾियणो पवंदो। हुकूमत केतिरनि ई चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रही आहे। घबराइण बदिरां चैलेंजिस खे हिकु हिकु करे हल कयूं पिया। हुकूमती क़दमनि सबबि केतिरनि ई शोबनि में बहितरी आई आहे। इक़्तिसादी ॾुखियायूं घटिजी रहियूं आहिनि। नाणे जा ज़ख़ीरा बि बहितर थी रहिया आहिनि। निगरान नाणे वारी वज़ीर शमशाद अख्तर जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त हुकूमत ॾुखियाईनि मां निकिरण लाइ क़दम खणी रही आहे। मैक्रो इकोनॉमिक्स इंडेक्टर्स मुआशी बहाली ज़ाहिर करे रहिया आहिनि। ज़राअत जी तरक़ीअ सां मुल्की मईशियत में बहितरी ईंदी। तवानाई वारे वज़ीर मोहम्मद अली जो चवणु आहे त सर्कुलर डेट वॾो मसइलो आहे। वरियनि खां बिजली चोरी थिए पई पर को बि न पियो रोके। चोरी ऐं रहतुनि ख़िलाफ़ क़दमनि जा बहितर नतीजा साम्हूं अचनि पिया। बिजली चोरी सबबि 2500 अरब रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। माज़ी जे ग़लतियुनि सबबि बिजली ऐं गैस ते 1000 अरब रुपयनि जो व्याज अदा कयो पियो वञे। क़ौमी एयरलाइन PIA जो माली खसारो संगीन थी वियो। खसारे सबबि PIA जूं 7 उॾामूं मुअतल। केतिरियूं ई देर जो शिकार। मुल्क अंदरि PIA जूं अक्सर उॾामूं पैसा न हुअण सबबि उॾाम भरे न सघियूं।
कराची खां मुल्क जे ॿियनि शहरनि तां PIA ज़रिए वेंदड़ मुसाफ़िर एयरपोर्ट ते रुली विया। परॾे वेंदड़ उॾामूं बि देर जो शिकार। सिंध जी निगरान हुकूमत पेंशन फंड्स में थियल अरबे रुपयनि जी करप्शन जी फॉरेंसिक ऑडिट कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध जे नाणे खाते 7 ज़िलनि में पेंशन फंड्स जी ऑडिट करण लाइ DG ऑडिट सिंध खे ख़त लिखी छॾियो। रिपोर्ट मोकिलण जी हिदायत हैदराबाद, मटियारी, टंडोअलया, जामशोरो, दादू, नौशरो फिरोज, जैकबाद ऐं कंबर शहदादकोट ज़िलनि जी ऑडिट करण जी हिदायत। 2022 में नाणे खाते सॼी सिंध में गुज़िरियल 10 सालनि दौरान पेंशन फंड्स जी फॉरेंसिक ऑडिट करण लाइ चयो हो। कोयटा भरिसां सिक्योरिटी फोर्सिस सां फायरिंग की ॾे-वठ में 3 दहशतगर्द मारिजी विया। सूबेदार शहीद। ISPR मूजिब कोयटा में सिक्योरिटी फोर्सिस ते हमले जी कोशिश नाकाम बणाई वई। फायरिंग की ॾे-वठ में पाक फौज जे सूबेदार शहादत माणी। हिकु जवान ज़ख़्मी थियो जॾहिं त 3 दहशतगर्द मारिजी विया। कराची में खंड ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ रेंजर्स जो क्रैकडाउन। खंड जा 1 लख खां वधीक कटा हथ। रेंजर्स तर्जुमान जो चवणु आहे त बल्दिया टाउन जे 2 गुदामनि मां खंड जा 1,40,000 कटा हथ कया विया। हथ कयल खंड जी क़ीमत 1 अरब रुपयनि खां वधीक आहे। खंड मुबैना तौर ते बलूचिस्तान रस्ते अफ़गानिस्तान स्मगल थियणी हुई। बांदी में बि भाण ऐं खंड ब्लैक ते विकिरो कंदड़ ज़ख़ीरा अंदोज़नि ख़िलाफ़ कार्रवाई। खंड जूं 1200 बोरियूं हथ करे हिकु दुकान खे सील कयो वियो। सखर पुलिस KTN न्यूज़। सखर जे ब्यूरो चीफ शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ कख भञी बीहणो न कयो। DIG सखर जी शहीद जान मोहम्मद महर जे घर आमद। वारसनि सां मुलाक़ात। कातिल गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराई। शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ कलम धड़नि जो एहतजाज बि जारी। ज़मीन ते पुॻासीं साॻ में मुंहिंजे भाउ खे ॿधी अली हसन खे उनखे बंदि कयो। वरी मुंहिंजे पुट खे अज़ीज़ खे खयो चयो मां पुॻियो वञी। पोइ हिननि खे हुन ते चइजो मोटी माते अची बीठा। उहे माते धक हणी अची मुंहिंजा हिसा पर मुंहिंजे भाउ जा रवा फली न पार ॿियो छॾो बादलान जो जेको माठा अगले अची उहो विड़ियो मां हुनजी ॿुध कलाकी उनखे पधरो पोइ ॿिया 6 ॼणा मारे पुॻा 6-7 ॼणा हुनखे हुया। बसि माते धक हणी चयो उहा मुंहिंजी मोबाइल बि वठूं। खैरपुर में बासरनि जो 2 भाइरनि खे यरगमाल बणाए वहशियाणो तशद्दुद। मुछूं कूड़े तज़लील। ॻोठ बिंडी कंदड़ भरिसां फसल ते कमु कंदड़ 2 भाइरनि खे हथियार बंदनि यरगमाल बणाए तशद्दुद जो निशानो बणायो। जवाबदारनि पोरियत गुलाम नबी कंदर ऐं अली हसन कंदर जूं मुछूं कूड़े तज़लील कई। मुतासिरनि पारां जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। सिंध पुलिस मासूम बाड़ी फातिमा फड़ो कत्ल केस में राणीपुर जे गिरफ़्तार पीर असर शाह जे मोबाइल फोन जो कोड खोलण में नाकाम। 27 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस का बि अॻभराई करे न सघी। पुलिस केस में नामज़द हिना शाह ऐं फयाज़ शाह खे बि गिरफ़्तार करण में नाकाम।